नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सीउ जी मौसम हुजे, खाजा न हुजनि त सीउ जो मज़ो अधूरो आहे। इन सीउ जी मौसम में खिपरो जे मुख़्तलिफ़ हंधनि ते खाजनि जा गाॾा लॻी विया आहिनि, जिते खिपरो जा शहरी गर्मा गर्म खाजा ख़रीद करे रहिया आहिनि ऐं सीउ में खाजा खाई इंजॉय करे रहिया आहिनि। खाना सर्दी के ये लेता है, ये चीज़ लेता है सर्दी में सही है। ये इंजीर लेता है, खुरमानी है, इसमें सर्दी में ज़्यादा चलता है, सही है सुकून। अच्छा, मूंगफली का भी क्या रेट है महंगाई की वजह से? महंगाई से मूंगफली महंगा है। पहले तो 100 रुपये चलता है, अभी 150 120 रुपये पाव चलता है। ये रेती वाला है, इसमें पकाएगा, अभी फिर निकाला है। ज़्यादा वठण आया आहियूं, नाले खां 10-20 रुपया घुरूं, नालो ॾे कोन थो खाजा, महांगाई लॻी पई आहे। हाँ, खाजा सुठा आहिनि, फर्स्ट क्लास कम आहे, मगर इमरान खान जे असीं अपील करणु चाहियूं था सस्ताई करे, महांगाई जाम कई छॾी आहे, ग़रीब माण्हू खे वसे ॻाल्हि परे आहे। हींअर जो मौसम ईंदी आहे हिन में गरम शयूं खाईंदा आहियो? गरम शयूं बिल्कुलु खाईंदा आहियूं, ये खाजा थी विया, अखरोट थी विया, नेजा थी विया, हर शइ असीं खाईंदा आहियूं, मगर हींअर महांगाई थी वई आहे, का शइ कोन था खाई सघूं असीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।